सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि या इहो विषय अॼु आम जाम हली रहियो आहे त छोकिरियूं शादी करण में नख़रा थियूं कनि या शादी देरि सां थियूं कनि या शादियूं जटाऊ कोन आहिनि जीअं पहिरीं हूंदियूं हुयूं। छोकिरियुनि जे वहिंवार में तब्दीलीअ ते बि घणेई ॻाल्हियूं लिखियूं पियूं वञनि त घणेई ॾिसी ॿुधी करे मुंहिंजे मन में बि के वीचार आया। उहे वीचार मां तव्हांजे अॻियां रखणु थी चाहियां। अॼु समस्या आहे त छोकिरियूं शादीअ में देरि थियूं कनि या नख़रा थियूं कनि। सभिनि खां पहिरीं इहा समस्या आहे त सभ खां पहिरीं पाण खे थोरो पुठियां वञी करे निहारणो पवंदो, सोचणो पवंदो त आख़िर इहा समस्या आई किथां आहे। ईअं न आहे त इहा समस्या असांजे ई समाज में आहे, पर हर समाज में अॼु इहा समस्या आम जाम थी वई आहे। थींदो छा हो, पुराणे ज़माने में जेके छोकिरियूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे माउ इहा सिख्या ॾींदी हुई त तोखे शादी करे पंहिंजो घर वसाइणो आहे, तूं हिते महिमान आहीं, असुलु घर तुंहिंजो उहो ई आहे। तोखे जेको बि घरू कमु आहे, चाहे उहो रोटी पचाइणु, सिलायूं कढ़ायूं या ॿियो जेको घरू कमु थींदो आहे उनखे शादीअ खां अॻु ई सेखारे छॾींदा हुआ। उहा जवाबदारी माउ जी हूंदी हुई त उहा उनखे सेखारे छॾे जीअं उनखे घर हलाइण में तकलीफ़ न अचे। उनखे वहिंवार में बि इहा सिख्या ॾींदा हुआ त पुट तोखे जवाबु न आहे ॾियणो, भले ससु कुझु बि चवे या निणान कुझु बि चवे या घोटु या ॾेर या घर जो को बि भाती तोखे कुझु बि चवे, तोखे हा में हा मिलाए करे हलणो आहे। तोखे जवाबु न आहे ॾियणो, तोखे ॿई कुल तारणा आहिनि, पेकनि जो बि साहुरनि जो बि, ॿिन्हिनि जो नालो तोखे कढाइणो आहे। इहा सॼी जवाबदारी तुंहिंजी आहे। नंढपण खां ई वठी हुनखे इहा सिख्या मिलंदी हुई त इहा जवाबदारी हूअ पूरी तरह सां निभाइण जी पूरी कोशिशि कंदी हुई। जीअं ई शादी थींदी हुई उहा पूरी तरह सां मन सां तन सां पंहिंजे साहुरनि में सॼे परिवार खे समर्पित हूंदी हुई। घरू कमु कंदी हुई, जेके बि घर में शयूं ठहंदियूं हुयूं उहे घर में ई ठहंदियूं हुयूं, बाज़ार जूं त ईंदियूं ई कान हुयूं। त उहा उनखे ॼाणींदी हुई कि पापड़ खीचा कीअं ठाहिबा आहिनि, सिलाई कढ़ाई कीअं कबी आहे, रोटी कीअं ठाहिबी आहे, वग़ैरह वग़ैरह। 4 ॻाल्हियूं उनखे ॿुधणियूं पवंदियूं हुयूं त उहा ॿुधी वठंदी हुई। ससु मेणा ताणा ॾिए त ॿुधी वठंदी हुई। वरी ॾेती लेतीअ ते बि ताना मेणा हलंदा ई रहंदा हुआ त उहा ॿुधंदी रहंदी हुई। घोटुसि उनखे घणेई ताना ॾींदो हो त तूं पढ़ियल एतिरी कोन आहीं जे ॿारनि खे तूं पढ़ाए सघीं, तूं बैंक जो कमु नथी करे सघीं, पार्टीअ में मां तोखे कीअं वठी हलां, तूं त तो में उहे गट्स कोन आहिनि, वग़ैरह वग़ैरह। पूरी तरह सां घर खे समर्पित थींदे हुए बि सॼो ॾींहुं ताना मेणा सस जा निणान जा ॿुधंदे वरी राति जो घोट खे शिकायत कंदियूं हुयूं त उन जा बि ॿुधंदी हुई। ऐं एतिरो क़दुरु बि जॾहिं पूरत न थी सघे त साहुरा हुनखे टॉर्चर करण लाइ पेकनि में छॾे ईंदा हुआ। भई तव्हांजी छोकिरीअ जवाबु ॾिनो आहे, तव्हांजी छोकिरी चए में कोन आहे, तव्हांजी छोकिरीअ खे रोटी सुठी नथी पचाइणु अचे, तव्हां हिनखे सेखारे करे मोकिलियो, वग़ैरह वग़ैरह। पेकनि में ईंदी हुई त पेकनि जा हुनखे ताना मेणा ॿुधणा पवंदा हुआ, भाॼाइनि सां, मिटनि सां, माइटनि सां, ओड़े में पाड़े में माउ जा। ऐं जे साहुरनि में वञे त साहुरनि जा हुनखे ॿुधणा पवंदा हुआ।
त हूअ सोचींदी हुई इन खां सुठो मां साहुरनि जा ई छो न ॿुधां। पेकनि में अची करे माउ भाॼाई भाउ मिट माइट ओड़ो पाड़ो पुछ थो करे त हेॾा ॾींहं थी विया अथई वई कानई, कॾहिं वठण था अचनी, छा चई विया अथई, तोखे छॾे विया अथई, त हूअ शर्म में ई पई मरंदी हुई। इन खां बहितर उहा सम्झंदी हुई त मां साहुरनि में ई रहां, भले कीअं बि रहां, ऐं उहा पूरी तरह सां समर्पित थी करे हलंदी रहंदी हुई। पर ॿाहिरां त ईअं हलंदी रहंदी हुई, अंदर ई अंदर हुन जे मन में हिकु तूफ़ान बि हलंदो रहंदो हो, ऐं इहो तूफ़ान हो पंहिंजी धीअ खे हिकु अलॻि नमूने जी सिख्या ॾियण जी। जीअं ई हुनखे ॿार ॼावा, हुन पंहिंजे ॿारनि खे सिख्या ॾियणु, पंहिंजी ख़ासि करे पंहिंजी धीअ खे इहा सिख्या ॾियणु शुरू कई त पुट, जेको मूं सां गॾु थियो आहे उहो तोसां गॾु न थिए, जेको मां सठो आहे उहो तूं न सह। मां त कीअं बि करे ज़िंदगी गुज़ारे वरिती, पर तूं अहिड़ी ज़िंदगी न गुज़ारजां। हूअ पंहिंजी धीअ खे उथंदे विहंदे तालीम ॾींदी हुई कि तोखे पढ़णो आहे, जीअं पुराणी माउ उथंदे विहंदे तालीम ॾींदी हुई कि तोखे ॿई कुल तारणा आहिनि। हिन माउ इहा तालीम ॾिनी कि तूं पढ़ाई लिखाई कर, नौकरी कर ऐं पंहिंजे पेरनि ते बीह। तूं पंहिंजे ॿारनि खे तूं पढ़ाए। जीअं मां ट्यूशन जे लाइ परेशान थी आहियां, तीअं तूं परेशान न थी जा। तूं पंहिंजे पेरनि ते बीह पुट, तोखे केतिरो बि तूं खणी घर जो कमु कंदीअ, काई वैल्यू कान्हे। छो जे हुन जे समर्पण जी, हुन जे घर जे कम जी काई क़दुरु शनासी थी कोन। हुनखे ताना मेणनि जे अलावा कुझु मिलियो ई कान। त हुन पंहिंजे धीअ खे इहा ई सिख्या ॾिनी कि तूं पढ़ाई लिखाई कर, पंहिंजे पेरनि ते बीह, तूं वॾी अफ़सर ठहो, घर ॾांहुं न निहार, घर खे मां ॾिसी वठंदसि। ऐं ईअं ई थियो। हुन इहा सिख्या ॾींदे 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 हुनजो जेका धीअ हुई उहा घर जी ई कोन रही। उहा पूरी तरह सां पढ़ाईअ जी, नौकरीअ जी सोचींदी रही ऐं उतां जी ई रहिजी वई। घर में को बि मसइलो अचे, नंढो या वॾो, को बीमार पवे या कुझु बि थी वञे, उहा घर ॾांहुं न निहारे, माउ हुनजो पूरो बंदोबस्तु कंदी हुई। तूं पंहिंजी पढ़ाई ऐं नौकरीअ में ई पंहिंजो ध्यानु ॾे, हेॾां ध्यानु ॾियण जी ज़रूरत कान्हे, हिते कुझु मिलण वारो कान्हे। ऐं हाणे इहा छोकिरी जेका नाज़नि ऐं नख़रनि में पलिजी वॾी थी वई, त घर ॾांहुं हिन निहारियो कान, घर में कहिड़ा मसइला थींदा आहिनि, कीअं सुलझाइबा आहिनि, छा प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि, हुनखे घर जी का ख़बर ई कान रही। रोटी पचाइण त इहे त परे जूं ॻाल्हियूं थी वियूं, सिलाई कढ़ाईअ जा त रिवाज़ ई विया हली, खीचा कचरियुनि जो त सोचे बि केरु कोन थो। त हाणे इहा ई छोकिरी जॾहिं इहा जनरेशन आई आहे, त इहा पढ़ी लिखी करे का चार्टर्ड अकाउंटेंट ठही वई, का डॉक्टर ठही, का CA ठही, का IAS ठही, RAS ठही, का सॉफ्टवेयर इंजीनियर ठही, वग़ैरह वग़ैरह। अलॻि अलॻि पंहिंजे खेत्रनि में हिन मुक़ाम हासिलु कया ऐं करनि पियूं। सुठी ॻाल्हि आहे। पर हिते इन तालीम में हिकु अणाठ रहिजी वई। उन माउ इहा सिख्या त ॾिनी त तूं पढ़ाई लिखाई करे नौकरी कर, पर हुन इहा सिख्या ॾियणु भुलिजी वई त नौकरीअ जेतिरी अहमियत वारी शइ आहे, या पढ़ाई लिखाई या नौकरी जेतिरी अहमियत थी रखे, ओतिरी ई अहमियत घरू ज़िंदगी बि थी रखे। घर परिवार बि ओतिरो ई ज़रूरी आहे जेतिरी ज़रूरी नौकरी आहे। संतुलन ज़रूरी आहे। हुन इहा शिक्षा ॾियणु विसरी वई। छो त हू न तमामु कष्ट ऐं परेशानियूं ॾिठियूं हुयूं। हूअ न पई चाहे त मुंहिंजी धीअ बि उहे ई परेशानियूं या कष्ट भोॻे। पर इहे फेरा समाज में ईंदा ई रहंदा आहिनि। समाज में इहे परिवर्तन, इहे चेंजिस ईंदा ई रहंदा आहिनि।
हाणे वक़्तु अची रहियो आहे त पाण खे सोचणु घुरिजे त पाण खे छा करिणो आहे, छा करणु घुरिजे। पाण सोशल मीडिया ते छोकिरियुनि जे वहिंवार ते इहो तंज वेठा पिया कसींदा पिया आहियूं त छोकिरियूं नख़रा थियूं कनि त असांखे ॻोठु न खपे, असांखे गांव न खपे, असांखे शहरु खपे, छोकिरो अकेलो हुजे, कमाऊ हुजे, हुनजी घर में कार बंगलो हुजे वग़ैरह वग़ैरह। छोकिरियुनि जे नख़रनि खे खणी करे या छोकिरीअ जे माउ जे हथ में रिमोट खे खणी करे चङा ई पोस्टूं रोज़ पियूं अचनि, चङियूं चर्चाऊं पियूं थियनि, पर इन मसइले ते इन जो छा समाधान थी थो सघे, इन जो हल छा आहे, वीचार जो मुद्दो इहो थियणु घुरिजे। असांखे सोचणो आहे त समस्या त आहे, पर हाणे हल छा निकिरंदो। इहा ॻाल्हि असांखे मञणी पवंदी त औरतुनि ॾाढी ज़फ़ाकशी कई आहे। गुज़िरियल कई सालनि में हुन ज़फ़ाकशी ॾाढी कई आहे। पहिरीं त निणान ऐं ससु जेके ॾेती लेतीअ ते खणी करे उनखे ताना महणा ॾींदियूं हुयूं, उन जे ख़िलाफ़ु हुन हिकु बग़ावत कई, आत्महत्याऊं कयूं ऐं उन ॿेड़ियुनि सां निकिरी करे पोइ वरी पढ़ाईअ जे फील्ड में आई, नौकरियूं कयूं अथई। हाणे उहा इन पोज़ीशन में आहे त उहा पंहिंजी चॉइस सां शादी करणु थी चाहे। हाणे उन पंहिंजे माउ पीउ जी चॉइस सां न, पर पंहिंजी चॉइस सां उहा शादी करणु थी चाहे, जिते उहा मुनासिबु थी सम्झे त हुनजो करियर बि ख़राबु न थिए ऐं उहा शादी बि करे वठे। दर हक़ीक़त हूअ पंहिंजूं जेके बि चॉइसिस रखे थी उहे करियर खे ध्यान में रखंदे ई पंहिंजी घुरिजूं ॿुधाए थी। जीअं हूअ चवे थी त शादीअ खां पोइ हूअ छोकिरो अकेलो थी चाहे, छो त हुनखे ख़बर आहे हूअ नौकरी कंदी आहे, उहा सॼे घर जी जवाबदारी न खणी सघंदी। उहा चवंदी आहे मां ॻोठ में शादी न कंदसि, छो त करियर अपॉर्चुनिटीज़ शहरनि में वधीक आहिनि ऐं गांवनि में ॿारनि जे लाइ सुठा स्कूल बि घटि आहिनि, इहा हक़ीक़त आहे। उहा चवंदी आहे छोकिरो सुठो पैसे वारो कमाऊ हुजे, छो त उहा ख़ुदि बि पैसो सुठो कमाए पई। हर ॻाल्हि जे पुठियां को न को कारण ज़रूरी हूंदो आहे, पर पाण अजाई ठठोली बि घणी ठाहींदा आहियूं। अॼु पाण ई पंहिंजे दिलि ते हथु रखी करे ॾिसूं त असांजी न्याणी अगरि डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, सॉफ्टवेयर इंजीनियर आहे या ॿिए कंहिं वॾे उहिदे ते आहे, त छा उहा हिकु मामूली दुकानदार सां पाण शादी कराईंदासींसि? न, पर जेॾी महिल पाण ॻाल्हाइण ते विहंदा आहियूं या लिखण ते विहंदा आहियूं त ईअं चई ॾींदा आहियूं त छोकिरियूं पढ़ी लिखी वियूं आहिनि, 50-50 लख साल में कमाइनि थियूं ऐं पोइ ग़रीब छोकिरे सां शादी करण लाइ तयारु कोन आहिनि। छा असां पंहिंजी न्याणीअ जी शादी ग़रीब छोकिरे सां कराए सघंदासीं? पंहिंजे दिलि ते हथु रखी करे ॾिसूं, पोइ चऊं। ॻाल्हि समाधान ते हली पए त छा हिन जो आख़िर हल निकिरी थो सघे या समाधान छा आहे आख़िर? त इन जो समाधान त इहो ई आहे त सभ खां पहिरीं पाण इन परिवर्तन खे, इन फेरे खे, इन चेंज खे एक्सेप्ट कयूं, स्वीकार कयूं त हा छोकिरियूं ईअं ई चाहिनि थियूं ऐं चाहींदियूं, असांजूं बि न्याणियूं, ॿियनि जूं बि न्याणियूं, सभिनि जूं न्याणियूं ई आहिनि, सभु बराबरि आहिनि। पोइ न्याणियुनि जे लाइ आख़िर पाण ईअं कीअं था ॻाल्हायूं? असांजी बि न्याणी आहे, ॿिए जी बि न्याणी आहे, त न्याणियुनि जे लाइ ईअं तंज वारियूं ॻाल्हियूं करणु छॾे ॾियूं ऐं इन परिवर्तन खे स्वीकार कयूं त हा छोकिरियूं पंहिंजी शादी पंहिंजी चॉइस सां ई करणु थियूं चाहिनि ऐं चॉइस सां ई शादी कंदियूं। ॿी ॻाल्हि, इन
ॻाल्हि खे बि स्वीकार करे छॾियूं की जिन छोकिरियुनि शादीअ खां अॻु ई फुल्का न पचाया त हाणे शादीअ खां पोइ हू छा पचाईंदियूं। हू एॾे नाज़नि नख़रनि मां पलिजी करे वॾियूं थी करे आयूं आहिनि त हाणे उन्हनि सां उहे उमेदूं लॻाइण त जीअं असां उनखे ॿ ॻाल्हियूं चयूं त उहा ॿुधी वठे, उहा असांजे चए में रहे, असां जीअं उनखे चऊं तीअं उहा करे, इहो नामुमकिन आहे। छो त हुनजो पालन पोषण ई अहिड़े माहौल में थियो ई कोन आहे। इहो बि मञी करे हलूं त असांजे समाज में थोरी की घणी वेस्टर्न कल्चर अची चुकी आहे। घर में कुक हुजणु हिकु आम जाम ॻाल्हि थी वई आहे। ज़ालुनि जे हथ जी रोटी या माउ जे हथ जी रोटीअ जा सवाद की क़दुरु पुराणा थी विया आहिनि या थींदा वेंदा, ऐं घणो करे समाज कुक जे मथां ई डिपेंड कंदो या ॿाहिरीं रोटीअ ते ई डिपेंड कंदो। हालांकि पर्सनली मां इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु आहियां त हिकु माई घर जी रोटी पाण न ठाहे, पर हाणे समाज में तब्दीली अची वई आहे। ॾिसूं था छोकिरियूं तमामु बिज़ी थियूं रहनि त पाण खे इन ॻाल्हि खे स्वीकार करिणो ई पवंदो त हाणे हुन वटि रोटी ठाहिण जो वक़्तु न आहे। हुन जे शादीअ करण ते बि जेके हूअ घुरिजूं रखे थी, हुन जी चॉइस खे बि असांखे महत्व ॾियणो ई पवंदो। छोजे जेके बि हूअ घुरिजूं रखे थी, हूअ कुझु सोचे वीचारे पोइ थी रखे। आख़िर हूअ बि कंहिं संस्था में कमु करे रही आहे, का संस्था हलाए थी। जेका हेॾी वॾी संस्था थी हलाए त छा हूअ पंहिंजे बारे में सोचे न सघंदी? पाण खे हुनखे सोशल मीडिया ते ख़ासि करे मां हिकु दफ़े ॿुधो हुअमि हिकु ज़नानीअ जी आवाज़ में कि हिननि छोकिरियुनि में लभे टकुए जो अकुलु न, ऐं ॿ फुल्का पचाइण ॼाणीनि कोन, वग़ैरह वग़ैरह। पर इन्हनि में टके जो अकुलु न आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ही तमामु सियाणियूं ऐं अकुल वारियूं छोकिरियूं आहिनि। तव्हां इन्हनि जे मथां विश्वास रखो, विश्वास रखी ॾिसो। असांखे इन तब्दीलीअ खे स्वीकार करिणो ई पवंदो। इन खां पोइ ॿियो मसइलो ईंदो आहे त शादी त थी वई, पर हाणे उहा शादी जटाऊ कोन थी रहे। जटाऊ छो न थी रहे? छो त उन में कोई सीमेंटिंग करण वारो एलिमेंट रहियो ई कोन आहे। जीअं पुराणे ज़माने में छोकिरे छोकिरीअ जे विच में कुझु कहा सुनी थी वेंदी हुई त घर जा वॾा मिट माइट, घर में माउ पीउ ससु सहुरो वग़ैरह वग़ैरह हुनखे थोरो घणो सम्झाईंदा हुआ, छोकिरे खे सम्झाईंदा हुआ, छोकिरीअ खे सम्झाईंदा हुआ। छोकिरी पेकनि में वेंदी हुई त माउ पीउ सम्झाईंदा हुआ, साहेड़ियूं सम्झाईंदियूं हुयूं। इन नमूने जो वातावरण अलॻि हूंदो हो। अॼु को बि सीमेंटिंग करण वारो एलिमेंट रहियो ई कोन आहे। विच वारा रहिया कान, केरु जवाबदारी खणे कोन थो। साहेड़ियूं या दोस्त बि ओतिरा वफ़ादार अॼुकल्ह रहिया कान। उन्हनि खे बि केरु ॻाल्हियूं शेयर करणु चाहिनि कोन था, कनि था त उहे वरी ओतिरा वफ़ादार निकिरनि त उहा बि नसीबनि जी ॻाल्हि आहे। मिट माइटनि जो इंटरफियर पूरी तरह सां ख़तमु थी वियो आहे। ओड़ो पाड़ो पूरी तरह सां ख़तमु थी वियो आहे। इवन पंहिंजे ई परिवार में ससु सहुरो निणान इहे बि पुछनि ई कोन था। चुप करे वेही करे ॾिसंदा आहिनि। अगरि छोकिरे ऐं छोकिरीअ जे विच में झगड़ो थी वियो आहे त उहे माठ करे वेही करे ॾिसंदा आहिनि कि असां विच में कोन ईंदासीं, अजायो असां ई ॾिठा थींदासीं। सुभाणे ही पंहिंजो पाण में ठही वेंदा, पर असां ई ॾिठा थी वेंदासीं। हू कोई जवाबदारी खणण वारो केरु रहियो ई कोन आहे। त नेठि जवाबदारी अची थी वञे, उहा छोकिरी बि कंहिंसां कुझु शेयर करे। तव्हां ई सोचो, न आड़ो पड़ो रहियो, न मिट माइट रहिया, न साहुरनि में को रिश्तेदार रहियो, त कंहिंसां उहा शेयर करे? नेठि हुनखे मिलंदी आहे माउ। उहा माउ सां पंहिंजी ॻाल्हि शेयर करे ॿुधाईंदी आहे त माउ हुनखे थोरी तसली ॾींदी आहे। केॾी महिल का समस्या जो
हल ॿुधाईंदी आहे पंहिंजे तजुर्बे जे अनुसार। पर इन ॻाल्हि ते बि तंज चङो ई कसियो वेंदो आहे समाज द्वारा ई त हुनजे छोकिरीअ जो रिमोट हुनजी माउ जे हथ में आहे। उहा माउ जीअं हलाएसि थी तीअं थी हले, ऐं इन करे ई शादी टुटे थी। हरू भरू का माउ ईअं छो चाहींदी त मुंहिंजी धीअ जो घर टुटे? का माउ ईअं कोन चाहींदी त हुनजे धीअ जो घर टुटे ऐं हूअ मूं वटि अची करे रहे। पर कुझु केसिस में ॾिसो, अलॻि अलॻि संसार में वैराइटी आहे, त किथे ईअं थींदो बि हूंदो, मां ईअं नथी चवां त माउ जे करे को घर न टुटो हुजे, ईअं नथो थी सघे। माउ जे करे बि के घर टुटा आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि साम्हूं आयूं आहिनि। पर हरू भरू माउ खे ईअं उथंदे विहंदे कर्स करणु त माउ जे करे ई धीउ जो घर थो टुटे, ओतिरो चवण बि ठीकु न आहे। शादी टुटण जो घणेई कारण आहिनि, पर हिन मां ॿियो बि हिकिड़ो ख़ासि कारण आहे, उहो आहे बेमैल शादी। यानी कि छोकिरीअ जी उमिरि या छोकिरे जी उमिरि वधीक थी वञे त पोइ हुनखे ख़ुदि बि उहो दबाव महसूस थी करे, ऐं घर वारा बि थोरो हुनजे मथां प्रेशर था रखनि त पुट हाणे तुंहिंजी एतिरी उमिरि थी वई आहे, तूं सोच, हाणे त छोकिरा मिलनि ई कोन था। त उहा कॉम्प्रोमाइज़ थी करे, या त छोकिरी कॉम्प्रोमाइज़ थी करे या छोकिरो कॉम्प्रोमाइज़ थो करे। इन कॉम्प्रोमाइज़ में थिए छा थो त हिकु बेमैल शादी थी वञे। छोकिरी वधीक कमाऊ त छोकिरो तमामु घटि कमाऊ, या छोकिरे जी उमिरि नंढी त छोकिरीअ जी उमिरि वधीक। त ईअं इन नमूने सां जॾहिं इहे बेमैल शादियूं थियूं थियनि त उहे जटाऊ कोन थींदियूं आहिनि। शुरूआति में थोरो वक़्तु हली सघंदियूं आहिनि, पर पोइ इहे शादियूं वधीक वक़्त ताईं न हली सघंदियूं आहिनि। अहिड़ी शादी करण खां सुठो आहे कुंवारो रहिजी वञणु। अहिड़ी बेमैल शादी करे शादीअ जो कड़ुओ या कौड़ो तजुर्बो आज़मूदो खणी ज़िंदगी कढणु नर्ग आहे। इन नर्ग खां सुठो आहे कि छोकिरी या छोकिरो कुंवारो रहे। शादी न टुटे, उन करे इहो ज़रूरी आहे त छोकिरी या छोकिरो शादीअ खां अॻु ई हिक ॿिए खे सम्झनि, हिक ॿिए खे ओपनली पंहिंजियूं उणायूं ऐं खूबियूं ॿई ॿुधाइनि। खूबियूं एक्सेप्ट करणु तमामु सवलो आहे, पर का उणाई आहे, घटिताई आहे, का कमी आहे, अगरि इहा कमी पोइ थी ख़बर पवे त पोइ शादीअ खां पोइ उन सां एडजस्ट करणु ॾुखियो थो थी वञे। पर अगरि शादीअ खां पहिरीं ई ख़बर आहे त हिन छोकिरीअ में या छोकिरे में हीअ कमी आहे, ऐं इन कमीअ खे हीअं एडजस्ट करे हुनखे हलणो पवंदो, त हूअ पहिरीं ई मानसिक रूप सां ॿई पक्ष तयारु थी वेंदा। त पंहिंजी कंहिं कमीअ खे लिकाइण बदिरां इहो बहितर आहे त तव्हां शादीअ खां अॻु ई खुले रूप सां, खुले मन सां उहा ॻाल्हि हुनखे ॿुधाए छॾिजे त मुंहिंजे में हीअ कमी आहे, मतां पोइ न दिक़त अचे। थींदो छा, अगरि शादी हुनखे करणी आहे त हू पंहिंजे मानसिक रूप सां ई मेंटली प्रिपेयर थी वेंदा, हिक ॿिए खे एक्सेप्ट कंदा। सुवाल अचे थो, शादी जटाऊ रहे त इहा कंहिंजी जवाबदारी रहंदी? विषय एॾो वॾो आहे कि इन विषय ते ॻाल्हाइण ते वेहिजे त कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघिजे थो, पर आख़िर में इहो ई चवंदसि त ज़िमेदारी रहंदी आख़िरकार छोकिरे ऐं छोकिरीअ जी। उन्हनि ॿिन्ही खे ई सम्झणो पवंदो हिक ॿिए खे, हिक ॿिए जे सुभाउ जे मूजिबि हिक ॿिए खे पाण खे ढालणो पवंदो। हिक ॿिए जूं कमियुनि खे बि, जेके बि उणायूं आहिनि, उन्हनि खे बि खुले दिलि सां स्वीकार करणो पवंदो, मञणो पवंदो। हिक जी कमी ॿियो पूरत करे, यानी कि अगरि हिक में का कमी आहे त ॿियो ॼणो हुनखे पंहिंजे प्लस सां हुनखे कवर करे वठे। ईअं हिक ॿिए सां अगरि हलंदा त
सम्झी करे हलंदा कि असांखे ई हिक ॿिए खे तोड़ ताईं निभाइणो आहे। असांखे इहो संकल्प करिणो आहे कि असां हिक ॿिए जा थी करे ई रहंदासीं त ई शादी टिकी सघंदी। अॼु ॾिसूं था पहिरीं चवंदा हुआ कि टोड़ण वारा 100 त जोड़ण वारो 1, पर अॼु जो ज़मानो अहिड़ो आहे कि टोड़ण वारा 100 पर जोड़ण वारो 1 बि न। त इहा जवाबदारी छोकिरे ऐं छोकिरीअ खे ई खणणी पवंदी, सम्झणो पवंदो हिक ॿिए खे। जय झूलेलाल।